बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहब्बती मेड़े के मेला मचायूं, आबाद कयूं इश्क सां ही जमाल फ़क़ीर जायूं। जामूं पाए जान ते थी नाचूं नचायूं, ॻायो पिया ॻायूं सचा सुखण यार। फ़क़ीर साईं बाबा जमाल फ़क़ीर 1952 में अॼु चुटण सां लॻभॻि 22 ते जनम वरितो ऐं 5 दर्जा जेके आहिनि से उन ॻोठ में अॼु चुटण सां में पास कया ऐं 3 दर्जे में फ़क़ीर साईं हिफ़्ज़ क़ुरान कयो। वो राग जी सिखिया पंहिंजे वाल बुज़ुर्ग मिस्री फ़क़ीर खां घर में वठणु शुरू कई। वो ॾाढा साईं 1970 में विसाल करे फ़क़ीर साईं बाक़ाइदे 1970 खां राग जी शुरूआत कई। फ़क़ीर साईं हिकु राग जे बावजूदि हिकिड़ा नेक माण्हू मुतक़ी परहेज़गुज़ार असुल खां वठी असांजे ॻोठ में गुसल जनाज़ा निका फ़क़ीर ई पढ़ाईंदा हुआ, राग बि कंदा हुआ और नेक मुख में हिकिड़ा सूफ़ी जो हिकिड़ो नमूनो हुया। ज़िंदगी पूरी जॾहिं किथे ॻाईंदा हुया त विज़ू करे पोइ ॻाईंदा हुया, राग खे इबादत सम्झी ॻाईंदा हुया ऐं तमामु ज़िंदगी हिकु साफ़ सुथरी गुज़ारी। पूरी बिरादर जा नेक मर्द हुया, पूरी बिरादर जा फ़ैसिला कंदा हुया, जेको मसइलो हूंदो फ़क़ीर साईं वटि पेश कंदा हुआ। ऐं फ़क़ीर साईं 2016 में विसाल कई ऐं विसाल जो हिकिड़ो अजीब वाक़ियो हो। पूरी ॻोठ खे घुराए ॿुधाईं त बाबा पाण 21 रमज़ान ते दुनिया में वेंदासीं। ईअं ई थियो फ़क़ीर साईं 21 रमज़ान ते दुनिया में जी।